नाज़रीन ठट्टो असां ख़बर शेयर कंदा हलूं। गुज़िरियल 10 सालनि बाद ॿीहर सिविल अस्पताल मकली खे ज़कात फंड जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंसां मुस्तहिक़ मरीज़नि खे इलाज जूं मुफ़्त सहूलतूं फ़राहम कयूं वेंदियूं। तफ़सील मुताबिक़ सूबाई वज़ीर ज़कात अशर औक़ाफ़ ऐं मज़हबी उमूर सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी जी ख़ासि हिदायतुनि ते सिविल अस्पताल ठट्टो खे 10 सालनि बाद ज़कात फंड जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंमां अस्पताल में ईंदड़ मुस्तहिक़ मरीज़नि जो मुफ़्त में इलाज करण समेत खैर मुफ़्त दवाऊं पिण फ़राहम कयूं वेंदियूं। उन सिलसिले में डिस्ट्रिक्ट ज़कात कमेटी ठट्टो जो अहम इजलास सिविल सर्जन सैयद यामीन शाह जी सदारत हेठि सिविल सर्जन ऑफिस ठट्टो में थी गुज़रियो, जंहिंमें सूबाई वज़ीर सैयद रियाज़ हुसैन शाह जी नुमाइंदगी हासिल हाजी मोहम्मद हनीफ़ मेमन, डिस्ट्रिक्ट ज़कात कमेटी ठट्टो जे चेयरमैन अब्दुल करीम शोरो, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर खुदा बख्श बहरानी, रमज़ान ब्रोही, डॉक्टर इनायत, डॉक्टर मुज़म्मिल ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 2015 ईस्वी खां बंदि थियल ज़कात फंड खे फ़ौरी तौर बहाल कराइण समेत सिंध ज़कात काउंसिल तरफ़ां सालियानी 20 लख रुपयनि जी ग्रांट पिण ॿीहर जारी कराई वेंदी, जंहिं मुस्तहिक़ मरीज़नि खे इलाज ऐं दवाउनि जी मुफ़्त सहूलत फ़राहम कराए सघिजे। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हाजी मोहम्मद हनीफ़ ऐं अशर ज़कात कमेटी ज़िले ठट्टे जे चेयरमैन अब्दुल करीम शोरो चयो त ठट्टे जे सिविल अस्पताल में साहिली, कोहिस्तानी पट्टी समेत ॾोराहनि इलाइक़नि मां मरीज़ अचनि था, जेके माली वसीलनि जी घटिताई सबबि इलाज कराइण ऐं दवाऊं ख़रीदण खां क़ासिर थियनि था। उन सूरत हाल खे नज़र में रखंदे सूबाई वज़ीर ज़कात अशर औक़ाफ़ ऐं मज़हबी उमूर सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी जे ख़ासि हिदायतुनि ते 10 सालनि खां रुकियल ज़कात फंड बहाल कयो पियो वञे त जीअं हर मुस्तहिक़ मरीज़ खे मुफ़्त इलाज जूं बहितर सहूलतूं फ़राहम कयूं वञनि।